अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहू व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहू व मन युज़लिल्हु फला हादिय लहू। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू। व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़इन्न खैरल कलामि कलामुल्लाह व खैरल हदि हदि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। समावाति व मन फिल अर्द वश्शम्सु वल क़मरु वन नुजूमु वश्शजरु वद्दवाब व कसीरुम मिनन नासि व कसीरुन हक़्क़ अलैहिल अज़ाब व मन युहिनिल्लाहु फमा लहु मिन मुक्रिम इन्नल्लाह यफ़अलु मा यशा। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, ज़मीन ऐं आसमाननि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बेशुमार मखलूक मौजूद है। ऐं उन्हनि सभिनी मखलूक जा जेतिरा बि क़िस्म आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला कंहिं न कंहिं कम ऐं मक़सद जे लाइ पैदा फरमायो है। ऐं उहे समूरियूं शयूं जंहिं जंहिं मक़सद जे लाइ अल्लाह ताला पैदा फरमायूं आहिनि उहे पंहिंजो मक़सद अदा करे रहियूं आहिनि। छाकाणि त दुनिया जे अंदरि
ऐं आसमाननि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त का बि शइ बेकार फज़ूल कम में ईंदड़ न हुजे, अहिड़ी शइ अल्लाह ताला का बि पैदा नाहे की। छो त जॾहिं इंसान दुनिया जे अंदर जेके कारखाना फैक्ट्रियूं मसनूआत जो जेके बि शयूं ठाहे थो उन जे पोयां को मक़सदु हूंदो आहे। एसिताईं जो जेकॾहिं हिकिड़ो नंढड़ो कलम ठाहियो वञे थो जंहिंजी क़ीमत 10 रुपया आहे, उन जो मक़सदु इहो आहे त उन सां कुझु लिखियो वेंदो, लिखण जो कमु इन कलम खां वठिबो। त पोइ जॾहिं इंसान 10 रुपए जी शइ बिना कंहिं मक़सद जे नथो ठाहे त छा अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया जे अंदरि पंहिंजे मख़लूक मां कंहिं बि शइ खे बग़ैर कंहिं मक़सद ऐं कम जे पैदा कयो हूंदो? इहो थी कोन थो सघे। ऐं वरी अल्लाह ताला जे मख़लूक में इंसान जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे मख़लूक में तमामु घणी इज़त ॾिनी आहे, उहो इंसान इन जे पैदाइश जो बि को मक़सदु हूंदो। अल्लाह ताला तव्हां ऐं मूंखे बि कंहिं मक़सद जे लाइ कंहिं कम जे लाइ पैदा कयो। वलक़द करमना बनी आदम अला कसीर मिम्मन खलक़ना, फरमाई तमामु घणी असांजी मख़लूक उन ते इंसान खे असां फज़ीलत अता कई आहे, इज़त ॾिनी आहे। हाणे इहो इंसान अल्लाह ताला उनखे छाजे लाइ पैदा कयो? कंहिंजी उमिरि 70 साल है दुनिया में, कंहिंजी 50 साल है, कंहिंजी 60 साल है, कंहिंजी 100 साल है। इन इंसान ते अल्लाह ताला जो ख़र्च केतिरो थिए थो? 80 साल जे पोड़े ज़िंदगी में अल्लाह जो केतिरियूं नेमतूं खाधियूं हूंदियूं, एतिरो अल्लाह ताला खारायो, एतिरो खारायो जो ॾंदनि जहिड़ी मज़बूत शइ बि खाई खाई कमज़ोर थी वई, ॾंद किरण शुरू थी विया। ॾंदनि खे कहिड़ी शइ कमज़ोर कयो आहे? अल्लाह हिनखे खारायो आहे, हिन एतिरो खाधो आहे, एतिरो खाधो आहे जो हिनजा ॾंद बि कमज़ोर थी विया। ऐं पोइ हिकिड़ो इंसान न, दुनिया जे अंदरि केतिरा इंसान आहिनि, अल्लाह ताला केतिरो उन्हनि ते ख़र्च करे पियो। छा इन जो को मक़सदु न आहे? तव्हां कॾहिं बकरी जे हिकिड़े नंढड़े फर ते, उन जे बच्चे ते बग़ैर मक़सद जे ख़र्च कयो आहे? न, ख़र्च कंदासीं, हीउ टाइम ते मूंखे कमु ईंदो, ऐं विकिणंदुसि, बीमारी में कमु ईंदो, घर जो सीधो सामान वठण में कमु ईंदो। अल्लाह ताला तव्हां मूं ते एॾो ख़र्च करे वियो, छा उन जे पोयां को मक़सदु कोन्हे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अराइतुम मा अनफक़ मुन्ज़ु ख़लक़ अस्समावाति वल अर्ज़। इंसान तो कने गौर कयो आहे, अल्लाह ताला जॾहिं खां आसमान ऐं ज़मीन खे पैदा कयो आहे, इंसाननि खे दुनिया में पैदा कयो आहे, अल्लाह ताला जो केॾो ख़र्च थियो हूंदो हिन मख़लूक ते। 7 अरब जे क़रीब हींअर माण्हू आहिनि, उन्हनि खे अल्लाह खाराए पियो। इन खां वधीक केतिरा इंसान दुनिया में गुज़री विया, अल्लाह उन्हनि खे खारायो। क़यामत ताईं ईंदा, अल्लाह उन्हनि खे खाराईंदो। कॾहिं तव्हां सां गौर कयो आहे त अल्लाह ताला जो ख़र्च केतिरो पियो थिए? तव्हां मुंहिंजे घर में 4 खां 5 भाती आहिनि, महीने जे आख़िर में पंहिंजे दिमाग़ पकड़े वेही रहंदा आहियूं, यार हेॾो ख़र्च, हेॾा बिल, 5 भातियुनि तव्हां मूंखे थकाए विधो आहे। अल्लाह जी ज़ात वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम।
वो रब आसमान ऐं ज़मीननि जी हिफ़ाज़त करे पियो। उनमें जेका मख़लूक है उन्हनि सभिनी जो निगरान निगहबान है, सभिनी खे खाराए पियो, थकिजे कोन थो। उन मालिक जो केॾो ख़र्च थिए पियो तव्हां मुंहिंजे मथां। अल्लाह जो नेमतूं पिया इस्तेमालु करियो। छा बिना मक़सद जे अल्लाह पियो ख़र्च करे तव्हां मूंखे? तव्हां मुंहिंजे ज़िंदगी जो को मक़सद कोन्हे। अल्लाह जा बानो पंहिंजे ज़िंदगी जे मक़सद खे सुञाणो। अल्लाह असांखे छो पैदा कयो आहे? फरमाई फ़ज़क्किर इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून इन्नल्लाहा हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। फरमाए मुंहिंजा सुहिणा नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजे उम्मत खे नसीहत करियो। फ़ज़क्किर इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन। तव्हांजी नसीहत ईमान वारनि खे फ़ाइदो ॾींदी। पैगंबर जी ज़बान सां कयल नसीहत बि फ़ाइदो उनखे ॾींदी जंहिंजे दिलि जे अंदरि ईमान हूंदो। फ़ज़क्किर इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। रब फरमाए वो इंसान ने जिन्ननि खे फ़क़त पंहिंजे बानप जे लाइ पैदा कयो आहे त ही दुनिया में वेंदो मुंहिंजो बानू थी रहंदो, सरदार जी ज़िंदगी कोन गुज़ारींदो, बेलगाम जी ज़िंदगी कोन गुज़ारींदो, छुड़वाग ज़िंदगी कोन गुज़ारींदो। लियअबुदून रब्बुल आलमीन जे ज़मीन ते रही अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बानप कंदो, अल्लाह जी इबादत कंदो। इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून इन्नल्लाहा हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। रब्बुल आलमीन तो फरमाए दुनिया जा इंसानो, दुनिया में केतिरा इंसान तव्हांखे माण्हुनि जा ग़ुलाम बि नज़र ईंदा, माण्हुनि जा नौकर बि नज़र ईंदा, सरदारनि जा बाना बि तव्हांखे नज़र ईंदा, पर उन्हनि सभिनी जो पोयां मक़सदु इहो हूंदो आहे त ही मूंखे कमाए खाराईंदो, ही मुंहिंजे लाइ कमाईंदो, ही मुंहिंजा कम ठाहींदो, ही मुंहिंजा बनियूं ॿारा संभालींदो, ही मुंहिंजो नौकर ऐं मुलाज़िम आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए इंसान मूं तोखे दुनिया जे अंदरि पैदा कयो। मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून। आऊं तव्हां खां को रिज़्क़ जो मुतालबो कोन थो करियां, आऊं तव्हां खां खाराइण जो मुतालबो कोन थो करियां, बल्कि आऊं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां सभिनी खे खारायां थो हिकु मक़सद जे लाइ त जंहिं कम लाइ मूं तव्हांखे पैदा कयो आहे तव्हां दुनिया में वञी करे उहो ई कमु कंदो। ऐं उहो कमु कहिड़ो आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत आहे। उन इबादत जे लाइ रब्बुल आलमीन तव्हां असांखे पैदा फरमायो। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया के अंदर अल्लाहु अकबर मिसाल दी अल्लाह जे रसूल फरमायो। सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण फरमाईंदा तमाम अॻियां उम्मतन में हिकिड़ो माण्हू हो जेको हिकिड़ो ढगे जे मथां सवार थियो वियो पिए, ढगे जे मथां सवार थी वञे पियो। रस्ते जे अंदरि उहो ढगो पंहिंजे मालिक ॾांहुं ॾिसे थो, पंहिंजे मालिक सां हम कलाम थिए थो, ॻाल्हाए थो, चवे थो इन्नी लम उखलक लिहाज़ा, अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे हिन कम लाइ पैदा कोन कयो आहे। केरु थो चवे? हिकिड़ो ढगो। दुनिया में जॾहिं के इंसान जो ज़हन कमज़ोर हुजे, दुनिया में जॾहिं को इंसान अल्लाह अकबर सोच समझ जे हिसाब सां इंतिहाई वीचारो कमज़ोर हुजे, उनखे दुनिया में असीं ढगो चवंदा आहियूं। ही त वीचारो ढगो पियो हले। उन ढगे खे बि ख़बर आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे छाजे लाइ पैदा कयो आहे। इन्नमा खुलिक़्तु लिहरासतिल अर्ज़। उहो ढगो पंहिंजे मालिक खे चवे थो अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे पैदा कयो आहे बनियन में हर वाइण जे लाइ। जंहिं कम लाइ अल्लाह मूंखे पैदा कयो आहे मूंखां उहो कमु वठ। बार भरी खणण जे लाइ अल्लाह घोड़ा पैदा कया आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उठ पैदा कया आहिनि, गध ऐं खच्चर पैदा कया आहिनि। ऐं इन ई कम लाइ पैदा कोन थियो आहियां। मुस्लमानो हिकु जानवर खे ख़बर आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे छाजे लाइ पैदा कयो आहे। तव्हां असां डॉक्टर त थी वियासीं, इंजीनियर त थी वियासीं, ज़मींदार त थी वियासीं, अल्लाह अकबर ॻोठ जा सरदार रईस ऐं चौधरी त थी वियासीं, दुनिया जे अंदरि वॾी हाक वॾो नालो त कमाए वियासीं, पर ख़बर इहा न आहे त मूंखे
खे रब पैदा छाजे लाइ कयो आहे, पोइ असां खां त इहे जानवर भला आहिनि। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो अलम तर अन अल्लाह यसजुदु लहू मन फिस समावाति व मन फिल अर्ज़। ओ इंसान तो कदे गौर कयो आहे आसमान ऐं ज़मीन में जेका बि अल्लाह जी मखलूक आहे उहे सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो कनि था। वशम्सु वल कमर वन नुजूम वशजर वल जिबाल वद्दवाब व कसीरुन मिनन नास व कसीरुन हक़ अलैहिल अज़ाब। रब्बुल आलमीन फरमायो तू सिज खे ॾिस केॾी ताक़तवर मखलूक आहे, तोखे पंहिंजे जवानी ते गुरूर आहे। आऊं हींअर हसीन आहियां, मुंहिंजे चेहरे ते वॾी चमक दमक आहे, इन चेहरे खे मिटी ते कीअं रखां? तुंहिंजो चेहरो ॾिस ऐं सिज जी रोशनी ॾिस, सिज पूरी दुनिया खे रोशन करे छॾियो आहे। उहो सिज बि अल्लाह खे सजदो करे थो। सही बुखारी जी हदीस आहे, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो वो सिज जॾहिं लहंदो आहे तॾहिं वञी अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि सजदो कंदो आहे। सजदो करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां इजाज़त घुरंदो आहे त मुंहिंजा मालिक सुभाणे जितां खां अॼु उभरियो आहियां उतां खां उभरण जी इजाज़त ॾिनी वञे, उतां खां उभरण जी मूंखे इजाज़त ॾिनी वञे। सजदो वञी कंदो अल्लाह ताला खे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन सिज खे इजाज़त ॾींदो आहे त वापसि उतां खां वञी उभर। सिज सजदो करे थो, चंड सजदो करे थो। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए तारा जेके आहिनि उहे बि अल्लाह खे सजदो कनि था, पोइ जानवर बि अल्लाह खे सजदो कनि था। पर जॾहिं इंसान जो वारो आयो, अल्लाह ताला चंड सिज तारा जानवर उन्हनि मां कंहिं बि शइ जी इस्तिस्ना अल्लाह ताला कोन कई त कुझु कनि था कुझु सजदो कोन था कनि। पर जॾहिं हिन इंसान जो वारो आयो, हिन इंसान जो ज़िक्र थियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा फरमायो? फरमायो कसीरुन मिनन नास व कसीरुन हक़ अलैहिल अज़ाब। ओ घणा माण्हू आहिनि जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो कोन था कनि, सजदे जो इनकार करे अल्लाह जे अज़ाब जा मुस्तहिक थी विया। व कसीरुन मिनन नास, केतिरा अहिड़ा बि आहिनि जेके दुनिया जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो कनि था। क़ुरान जे अल्फाज़ तां, क़ुरान करीम जे अंदाज़ तां कुर्बान वञे। क़ुरान छा थो फरमाए? वमन युहिदिल्लाहु फमा लहू मिन मुकरिम। फरमाइए खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त सजदे जी तौफ़ीक़ खसे ज़लील करे छॾे, उनखे को बि इज़्ज़त ॾियण वारो कोन्हे। बज़ाहिर दुनिया जे अंदरि तव्हांखे मुअज़्ज़ज़ नज़र ईंदो हुजे, दुनिया जे अंदरि तव्हांखे वॾेरो चौधरी नज़र ईंदो हुजे, पर जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो नथो करे, रब जो क़ुरान थो फरमाए वमन युहिनिल्लाहु फमा लहू मिन मुकरिम। जंहिंखे अल्लाह ज़लील करे छॾियो, सजदे जी ताक़त खसे, उनखे केरु इज़्ज़त ॾियण वारो कोन्हे। इलाहुल आलमीन केतिरनि खे सजदनि जी तो तौफ़ीक़ ॾेई छॾी, केतिरनि खां खसे वरितई छाजे लाइ? फरमाई इन्नल्लाह यफ़अलु मा यशा। रब जी मर्ज़ी आहे, उनखां केरु पुछण वारो कोन्हे। उ जंहिं ते एहसान करे, जंहिं ते फज़ल करे, जंहिंजे मथां पंहिंजी नेमत करे, जंहिंखे सजदो करण जी तौफ़ीक़ ॾे। ही सारी मखलूक अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो करे थी। इंसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो करण जे लाइ तयार न आहे। इंसान जॾहिं तव्हां सां पंहिंजे ज़िंदगी जे मक़सद खे विसारे छॾियो, यकीन करियो पोइ उन इंसान जी ज़िंदगी कीअं आहे, उन इंसान जी हैसियत कहिड़ी आहे। ही मुंहिंजे हथ में पेन आहे, ही छा आहे? कलम आहे न, तव्हां ॾिसो पिया। ही मूं खीसे में छो रखियो आहे? ही अञा सही आहे, लिखे पियो। छा आहे? ही अञा सही आहे, लिखे पियो। जेकॾहिं ही कलम लिखणु बंदि करे हिन में मस ख़तम थी वञे त हिनखे आउं खीसे में रखंदुसि। केॾां वेंदो? किचरे जे अंदरि, बाहि जे अंदरि, घिटियुनि जे अंदरि, गटरनि जे अंदरि। छाकाणि त जंहिं कम लाइ हीअ शइ ठही हुई उहो कमु हिन खां न पियो पइजे। इंसान अल्लाह वटि मुअज़्ज़ज़ आहे। ही कलम मूं वटि जेको आहे हिन जी अहमियत आहे, पर तेसि ताईं जेसि ताईं लिखंदो पियो। जॾहिं लिखणु बंदि कयईं हिन जी अहमियत ख़तम थी वेंदी। जेको मुंहिंजे खीसे में हूंदो इहो वरी गटर में पियल हूंदो। इंसान खे अल्लाह पैदा कयो आहे पंहिंजे इबादत जे लाइ। जेसी इबादत करे पियो, अल्लाह खे प्यारो आहे, अल्लाह खे महबूब आहे, जन्नत इन जे लाइ ठही आहे। पर जॾहिं हिन पंहिंजे ज़िंदगी जे मक़सद खे विसारियो, जीअं तव्हां असां बेकार शयूं गटरनि में उछलाए छॾींदा आहियूं, अल्लाह अहिड़े इंसान खे जहन्नम में उछलाए छॾींदो। छाकाणि त हुन पंहिंजे ज़िंदगी जे मक़सद खे विसारे छॾियो आहे। मुस्लमानो, असीं छो पैदा थिया आहियूं दुनिया में?
अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे छाजे लाइ पैदा कयो आहे? पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। तव्हां असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत करण जे लाइ तयारु कोन आहियो, अल्लाह जी मानब करण जे लाइ तयारु कोन आहियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो करण जे लाइ तयारु कोन आहियूं। अल्लाहु अकबर। कॾहिं तव्हां गौर कयो आहे? कॾहिं तव्हां सोचियो आहे? अल्लाहु अकबर। हिकिड़ो मिसाल तव्हांखे पेश करियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे किताब सुनन नबी दाऊद में ऐं मुस्नद अहमद में नबी साईं फरमाया ला तसुब्बु दीक फइन्नहु युकिदु लिस्सलात। हिकड़ी रिवायत में नबी साईं फरमाया ला तसुब्बु दीक फइन्नहु यदऊ इलस्सलात। मुस्नद अहमद जे रिवायत जा अल्फाज। नबी साईं फरमायो कुकड़ खे गार न ॾींदा करियो। कंहिंखे? कुकड़ खे गार न ॾींदा करियो। छाजे लाइ? इन जे करे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुकड़ जी हिकिड़ी ड्यूटी लॻाई आहे, ज़िम्मेदारी लॻाई आहे त उहो फजर निमाज़ ते माण्हुनि खे उथियारींदो बांग ॾेई करे। कुकड़ बांग ॾेई माण्हुनि खे उथियारींदो। युकिदु लिस्सलात। अल्लाहु अकबर। ऐं हिकड़ी रिवायत में नबी साईं फरमायो फइन्नहु यदऊ इलस्सलात। उहो कुकड़ माण्हुनि खे निमाज़ ॾांहुं सॾे थो। कुकड़ निमाज़ लाइ सॾे थो। हाणे तव्हां ॾिसो इंसान बालिग़ थिए त हिन ते निमाज़ फर्ज़ थींदी आहे। कुकड़ बालिग़ थिए त उनजी निशानी छा आहे? बांग ॾींदो। पहिरीं बांग ॾींदो आवाज़ ई कोन निकिरंदो आहे। ॿिए दफ़े, टे दफ़े, 10 ॾींहं, 15 ॾींहं, महीने अंदरि बाक़ाइदे मौज़िन थी वेंदो आहे। छा आहे? बाक़ाइदे मौज़िन थी वेंदो आहे, अज़ान ॾींदो आहे। पोइ कॾहिं तव्हां इहो ॾिठो आहे त तव्हांजो कुकड़ तव्हांजे घर जे सहन में कंहिं वण जे मथां वेठल हुजे या कंहिं खुदी में बंदि हुजे, अल्लाहु अकबर, ऐं टाइम थियो हुजे, उन बांग न ॾिनी हुजे? थियो आहे कॾहिं? कुकड़ जी राइश ॾिस, तुंहिंजी पंहिंजी राइश ॾिस। हू वणनि ते टंगियो पियो आहे, तूं घरनि में, कमरनि में, बेडरूमनि ते अल्लाह ताला तव्हां असांखे सुम्हारे छॾियो आहे। असांखे पंहिंजे रब जी एतिरी सुञाणप कोन्हे जेतिरी हिकिड़े कुकड़ खे आहे। हू घटियुनि जे अंदरि गंद खाए थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे पाकीज़ा रिज़्क़ खाराए थो। असीं अल्लाह जो पाकीज़ा रिज़्क़ खाई करे उन रब जे साम्हूं सजदो करण जे लाइ तयारु कोन आहियूं। ऐं उहो जानवर थी करे कुकड़ आहे, अल्लाह जेका ज़िम्मेदारी लॻाई आहे उन ज़िम्मेदारी खे पूरो करियो। फरमायो वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्न वल इंस। रब्बुल आलमीन फरमायो केतिरा ई दुनिया में इंसान आहिनि, केतिरा जिन्न आहिनि, उहे दुनिया में पैदा जहन्नम जे लाइ थिया। लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा। उन्हनि जूं दिलियूं त आहिनि पर उन सां सम्झनि कुझु कोन था। उन्हनि जूं अखियूं त आहिनि पर उन्हनि सां ॾिसनि कुझु कोन था। उन्हनि जा कन त आहिनि पर उन सां ॿुधनि कोन था। उलाइका कल अनआम बल हुम अज़ल। फरमायो उहे जानवर त छा बल्कि जानवरनि खां बि बुछड़ा ऐं बदतर आहिनि। छाजे करे? इन जे करे जो जानवर बि सुञाणे थो त मूंखे अल्लाह पैदा छाजे लाइ कयो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जानवर जी जेका ज़िम्मेदारी लॻाई आहे उनखे उहे जानवर बि पंहिंजूं ज़िम्मेदारियूं पूरियूं कनि पिया। ऐं हीउ इंसान अल्लाह जी लॻायल ज़िम्मेदारी खे पूरो करण जे लाइ तयारु कोन्हे। रब फरमायो इहो जहन्नम में वियो। इन जूं अखियूं कंहिं कम जूं कोन्हे, इन जा कन कंहिं कम जा कोन्हे, इन खे दिलि मिली आहे, उहा दिलि बि हिन जे कम जी कोन थिए। छाकाणि त उन मां को बि फ़ाइदो हासिल करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सुञाणी कोन सघियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांजे मथां 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ कई आहे। छाजे करे फ़र्ज़ कई? छा मुंहिंजे तव्हांजे सजदनि सां अल्लाह जी अज़मत वधंदी? छा मुंहिंजे तव्हांजे सजदनि सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शान वधंदो? ओ दुनिया जा इंसान, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो जेकॾहिं तव्हां सभ जा सभु काफ़िर थी वञो, अल्लाह जे सजदे जा मुनकिर थी वञो, यादि रखिजो अल्लाह जे शान में ज़र्रे बराबरि कमी कोन ईंदी। जेकॾहिं तव्हां सभ जा सभु मोमिन थी वञो, अल्लाह जी अज़मत में ज़र्रे बराबर फ़र्क़ कोन ईंदो। पोइ रब्बुल आलमीन हीअ निमाज़ तव्हां असांजे मथां फ़र्ज़ छो कई आहे? छो निमाज़ फ़र्ज़ कई आहे? हेॾो वॾो जलसो तव्हां ॿुधो आहे, उलमा जूं तक़रीरूं ॿुधियूं आहिनि, क़ुरान जूं आयतूं ॿुधियूं आहिनि, अहादीस रसूल ॿुधियूं आहिनि। ॾिसो सुभाणे फजर निमाज़ ते केतिरा मोमिन था अचनि हिन साॻी मस्जिद में। हींअर त जॻह ई कोन्हे, माण्हू ॿाहिरि बीठा, वेहण जी जॻह कोन थी मिले। सुभाणे फजर निमाज़ ते तव्हां पंहिंजी रिज़ल्ट चेक कजो त असां ते क़ुरान केतिरो असरु कयो आहे। अल्लाहु अकबर। हदीसनि असांजे मथां केतिरो असरु कयो आहे। जेकॾहिं असां ॿुधी वरी ओड़ा ई ओड़ा आहियूं
तो को याद रखो असां जलसे इंतजामिया जी मयार लाइन आया आहियूं तो यार साईं अबू बकर साहब दावत ॾिनी सुभाणे चवंदो फलाणो आयो ई कोन जलसे ते ॻोठ जे फलाणे वॾेरे दावत ॾिनी चवंदो यार मुंहिंजे दावत ते कोन आहे शाबस हुजे तोखे मयारूं त लाहे वेंदासीं पर लाभ कोन हासिल कंदासीं लाभ तॾहिं मिलंदो फ़ाइदो तॾहिं मिलंदो जॾहिं अल्लाह जे क़ुरान ते अमल कंदो फरमाए असरिफ़ु अन आयाति अल्लज़ीना यतकब्बरूना फिल अर्ज़ि बिग़ैरिल हक़ रब तो फरमाए जे के तकब्बुर कंदा तकब्बुर ऐं वॾाई छा आहे अल्लाह जे दीन जो इनकार करण सअस्रिफ़ु अन आयाति अल्लज़ीना यतकब्बरूना फिल अर्ज़ि बिग़ैरिल हक़ रब तो फरमाए जे के तकब्बुर कंदा हक़ ॿुधी उन जो इनकार कंदा क़ुरान ऐं हदीस हक़ आहे हिन पूरे जलसे जे अंदरि शुरू खां आख़िर ताईं तव्हां क़ुरान ऐं हदीस ॿुधो आहे हाणे इन जो इनकार कंदो रब फरमाए थो सज़ा इहा ॾींदुसि ऐं उन्हनि खे मुंहिंजे क़ुरान खां पुठीरो करे छॾींदुसि जेकॾहिं क़ुरान जी आयत उन्हनि जे साम्हूं अची वेंदी उन ते ईमान कोन आणींदा रब तो फरमाए जॾहिं इंसान हक़ जो इनकार कंदो आहे क़ुरान ऐं हदीस जो इनकार कंदो आहे वॾो दमर वॾी सज़ा वॾो गज़ब अल्लाह जो उन जे मथां कहिड़ो ईंदो रब तो फरमाए सबीला जेकॾहिं हिदायत जो रस्तो मिलंदो उन ते हली कोन सघंदो सबीला जेकॾहिं गुमराही जो रस्तो मिलंदो उन ते आसानी सां हलंदो ज़ालिका इहो इन जे करे त इन्हनि माण्हुनि कज़्ज़बू बि आयातिना असांजे आयतनि जो इनकार कयो आहे आयतनि जो इनकार क़ुरान ॿुधी उनखे पुठीरो थियणु क़ुरान ॿुधी उन जो इनकार करणु क़ुरान ॿुधी उन ते अमल न करणु अल्लाह रब्बुल इज़्ज़त सज़ा ॾींदो जो इंसान गुमराही जे रस्ते ते हलंदो पर हिदायत जो रस्तो इख्तियार करे कोन सघंदो मुसलमानों कुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त केतिरनि मक़ामनि ते हुकुम ॾिनो वअक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात व अतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून ओ दुनिया जे इंसानो नमाज़ क़ाइम करियो ज़कात ॾियो रसूल जी पैरवी करियो तव्हां जे मथां रहम कयो वञे अल्लाह तव्हां ते नमाज़ फर्ज़ छो कई आहे एतिरे जे लाइ तव्हां अल्लाह जे रहमत खे हासिल करियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां जे असांजे मथां नमाज़ एतिरे लाइ फर्ज़ न कई आहे त तव्हां असांजे नमाज़ सां को अल्लाह जो शान वधंदो बल्कि असां तव्हांजो फ़ाइदो आहे रब्बुल आलमीन क़ुरान करीम में फरमायो लइन अक़मतुमुस सलात व आतैतुमुज़ ज़कात व आमनतुम बिरसूली व अज़्ज़रतुमुहुम व अक़रज़्तुमुल्लाह क़र्ज़न हसना लउकफ़िरन्न अन्कुम सय्यिआतिकुम व लउदखिलन्नकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार व मन कफ़र बाद ज़ालिका मिनकुम फ़क़द ज़ल्ल सवाअस सबील रब जो क़ुरान तो फरमाए जेकर तव्हां नमाज़ क़ाइम कंदो तव्हां नमाज़ क़ाइम कंदो तव्हां ज़कात ॾींदो तव्हां अल्लाह जे रसूलनि ते ईमान आणींदो तव्हां सदको ख़ैरात कंदो तव्हां अल्लाह जे पैगंबरनि जी इज़त कंदो मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो वाइदो आहे लौ कफ़िरन्न अन्कुम सय्यिआतिकुम आऊं तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि तव्हांजा गुनाह मिटाए छॾींदुसि तव्हांजे गुनाहनि ते पर्दो रखंदुसि वलउदखिलन्नकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार उन जन्नत में तव्हांखे दाख़िल कंदुसि जंहिं जन्नत जे हेठां नहरूं वही रहियूं हूंदियूं अॻियां क़ुरान जा लफ़्ज़ छा आहिनि वमन कफ़र बाद ज़ालिका मिनकुम फ़क़द ज़ल्ल सवाअ सबील तव्हां ॿुधो न नमाज़ पढ़ंदो ज़कात ॾींदो सदको ख़ैरात कंदो अल्लाह जे रसूलनि ते ईमान आणींदो तव्हांजा गुनाह बि माफ़ थींदा ऐं तव्हांखे अल्लाह जन्नत में बि दाख़िल कंदो पर फरमाई इहो ॿुधी पढ़ी सम्झी उन खां पोइ जेको इनकार कंदो वमन कफ़र बाद ज़ालिका मिनकुम जेको कुफ़्र इख्तियार कंदो इन्हनि शयुनि जो इनकार करणु कुफ़्र आहे जेको कुफ़्र इख्तियार कंदो फ़क़द ज़ल्ल सवाअ सबील उहो सिधे रस्ते खां गुमराह थी वेंदो सिधी वाट खां गुमराह थींदो नमाज़ सां अल्लाह ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ करे गुनाह माफ़ थी वेंदा केॾी वॾी ॻाल्हि आहे कीअं गुनाह माफ़ थी वेंदा इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांजा गुनाह ईअं माफ़ थी वेंदा जीअं हिकिड़ो माण्हू हिकिड़े ॾींहं जे अंदरि हिकु नहर मां 5 दफ़ा वेंजे गुस्ल करे उनजो जिस्म कीअं मर खां मेल खां पाक थींदो ईअं निमाज़ी जेको आहे नमाज़ पढ़ण सां उनजा गुनाह माफ़ थी वेंदा केॾी वॾी ॻाल्हि आहे
अल्लाह उन्हनि माण्हुनि जी वाखाण ऐं तारीफ़ कई आहे जेके माण्हू निमाज़ पढ़नि था ऐं निमाज़ जे अंदरि का बि शइ उन्हनि जे लाइ रुकावट कोन्हे। फरमाए रिजालुल्लाह तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह व इकामिस सलाति व ईताइज़ ज़कात यखाफून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार। रब जो क़ुरान तो फरमाए उहे केॾा मर्द मुजाहिद आहिनि। अल्लाह वाखाण पियो करे क़ुरान जे लफ़्ज़नि सां ला तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। उन्हनि खे उन्हनि जो कारोबार ॿ लफ़्ज़ अल्लाह ताला इस्तेमालु कया तिजारत ऐं बै। तिजारत ऐं बै ॿिन्ही जे लफ़्ज़नि जे माना में फ़र्क़ु आहे। तिजारत को बि कारोबार तव्हांजो, बै माना गिराक तव्हां वटि बीठो आहे। बै जी माना छा आहे? तव्हां शइ ॾियो पिया, गिराक वठे पियो, बै पई हले। इन दौरान अज़ान अची वई, तव्हां पंहिंजे कारोबार खे ख़तमु कयो, बै खे छॾे हाणे तव्हां वञो पिया निमाज़ ते। अल्लाह इन्हनि माण्हुनि जी तारीफ़ कई आहे। फरमाई इहे माण्हू छो था निमाज़ सां एॾी मोहबत कनि? इन जे करे जो यखाफून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार। क़यामत जे ॾींहं खां डिॼनि था, क़यामत जे ॾींहं खां डिॼनि था। अल्लाहु अकबर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा फरमायो? लियज़ियहुमुल अहसन मा अमिलू व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही। रब्बुल आलमीन फरमायो जेके इन अंदाज़ सां निमाज़ पढ़ंदा जो उन्हनि जा कारोबार उन्हनि जे लाइ रुकावट कोन हूंदा, उन्हनि जो तिजारती ॾेती लेतियूं उन्हनि जे लाइ रुकावट कोन हूंदियूं। रब्बुल आलमीन फरमाए लियज़ियहुम अहसन मा अमिलू। तव्हांजे अमलनि खां तव्हांखे बदिलो भलो मिलंदो। तव्हांजे अमल खां तव्हांखे बदिलो भलो मिलंदो। दुनिया में कमायूं था न, मेहनतूं करियूं था, मज़दूरियूं करियूं था, किथे ज़मींदारनि वटि, सेठियुनि वटि। अल्लाहु अकबर। कॾहिं तव्हांजे महिनत खां भलो बदिलो कंहिं ॾिनो आहे? त वाह अॼु तो ॾियारी लॻाई आहे, मूं वटि ॾियारी 700 रुपया मज़दूर जी, अॼु तोखे 1500 रुपया ॾियां, ॾींदो केरु? 700 ॾे त पिया हुनजा गुण ॻाईंदासीं, यार मूंखे टाइम सां पैसा ॾिनई, भलो सेठो चाहे वक़्त ते मज़दूरी ॾिनई, पघर सुकण खां पहिरीं ॾिनई। रब छा थो फरमाए? मुंहिंजे दर ते मज़दूरी करे त ॾिस, मेहनत करे त ॾिस, सजदा करे त ॾिस। अल्लाह क़ुरान में वाइदो कयो आहे तुंहिंजे महिनत ऐं मज़दूरी खां तोखे अजर ऐं फल भलो मिलंदो। लियज़ियहुम अहसन मा अमिलू। भलो कीअं मिलंदो? इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां जमात सां हिकिड़ी निमाज़ पढ़ंदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे 25 निमाज़नि जो सवाबु ॾींदो, 27 निमाज़नि जो सवाबु मिलंदो। अञा तुंहिंजी महिनत वधंदी अल्लाह जे दर ते। तूं चंद पैसा गॾु करे उम्रे जे लाइ वेंदे, बैतुल्लाह में पहुचंदे 1 लख निमाज़नि जो सवाबु मिलंदो हिकिड़ी निमाज़ ते। अञा तूं मदीने पहुचंदे हिकिड़ी निमाज़ पढ़ंदे 1000 निमाज़नि जो सवाबु मिलंदो। जंहिं रब जे दर ते तव्हां मुंहिंजे महिनत जो एतिरो क़दुरु आहे, मेहनत थोड़ी आहे, मज़दूरी तमामु घणी आहे, उन अल्लाह जे दर ते मज़दूरी खे मेहनत करण जे लाइ तयारु कोन आहियूं। फरमाइले यज़ीदहुम मिन फ़ज़लिही। ही जेको वधीक मिले पियो इहो अल्लाह जो फ़ज़ल आहे, इहो अल्लाह जो फ़ज़ल आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे ॾे पियो। निमाज़ पढ़ंदो अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ कंदो। रब्बुल आलमीन फरमायो क़ुरान करीम जे अंदरि मौज़िन अज़ान में चयो, ओ दुनिया जा इंसानो, तव्हां मां हर माण्हू दुनिया में कामयाबियूं पियो तलाश करे। अदा कामयाबी कीअं मिलंदी? तोखे 5 वक़्त तुंहिंजे घर में तुंहिंजे कननि जे अंदरि आवाज़ पइजे थो, हय्या अलल फलाह, हय्या अलल सलाह, हय्या अलल फलाह। ओ मुसलमान अच मस्जिद जे अंदरि निमाज़ पढ़ण। कामयाबी त हिते रखियल आहे। कामयाबी जा राज़ समूरा अल्लाह जे सजदे में रखियल आहिनि। रब खे सजदो करे ॾिस, अल्लाह जे साम्हूं हीअ इज़त भरी पेशानी झुकाए त ॾिस, जेका तोखे एॾी महबूब आहे। ही चहिरो एतिरो महबूब आहे, तूं पाईंदो टोपी आहीं, ॾिसंदो चहिरो आहीं शीशे में, तूं पाईंदो कपिड़ा आहीं, ॾिसंदो चहिरो आहीं शीशे जे अंदरि। इन इज़त भरे चहिरे खे रब्बुल आलमीन जे साम्हूं झुकाए त ॾिस, पोइ ॾिस तुंहिंजे महिनत जो क़दुरु केतिरो थो थिए। अल्लाहु अकबर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो बाना अच मूं रब जे दर ते मूंखे सजदो कर, मूं अल्लाह जी इबादत करे ॾिस, रब्बुल आलमीन तोखे केतिरो नवाज़े थो। अल्लाहु अकबर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो क़ुरान करीम जे अंदरि फरमाई वस्जुद वक़्तरिब। ऐं मुंहिंजा महबूब नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं सजदा कंदे तीअं मुंहिंजो कुर्ब हासिल थींदो। नबी अल्लाह खे वेझो हूंदो आहे या न? वेझो हूंदो आहे न? पैगंबर खां वधीक केरु वेझो हूंदो अल्लाह खे?
पैगंबर नबी का वधीक ऐं उहो बि इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां वधीक केरु वेझो हूंदो। पर उन नबी खे फरमाए थो अञा वेझड़ाइब घुरिजे, अञा मुंहिंजो कुर्ब खपे त सजदा कर मूंखे। सजदा करण सां मुंहिंजो कुर्ब हासिल थींदो, सजदा करण सां मुंहिंजी वेझड़ाइब हासिल थींदी। इन अक़रब मा यकूनुल अब्दु मिन रब्बिही वहुव साजिदुन। अल्लाह जे रसूल फरमायो माण्हू सभ खां वधीक अल्लाह खे वेझो थींदो आहे सजदे जे हालत में। छो इहा बाने जे तरफ़ां आजिज़ी ऐं इनकिसारी जी आख़िरी इंतिहा आहे, आख़िरी इंतिहा आहे। पंहिंजा ख़ाली हथ निमाज़ में खणणु इहा बि आजिज़ी आहे। अल्लाहु अकबर। मुंहिंजा रब तूं सभिनी खां वॾो, ऐं हथें ख़ाली वरी हथ ॿधई सीने ते, ओ मुंहिंजा मालिक ऐं तुंहिंजे साम्हूं हथ ॿधी बीठो आहियां। हथ ॿधी बीहण इहो इबादत जो हिकिड़ो अनोखो अंदाज़ आहे, अनोखो अंदाज़ आहे जेको अल्लाह जे लाइ ख़ासि आहे। असांजे सिंधी क़ौम में रवाज है अदा कहिड़ा हाल आहिनि, अदा कहिड़ा हाल आहिनि, अदा कहिड़ा हाल आहिनि। हथ अल्लाह जे ज़ात जे साम्हूं ॿधो, हथ ॿधई निमाज़ में बीठो, अञा दिलि मुतमिन कोन्हे, अञा के आजिज़ी जा ॿिया बि अल्लाहु अकबर तरीक़ा रहिया पिया आहिनि। ॿियो रुकू जे अंदरि केॾी अजीब कैफ़ियत हूंदी आहे रुकू वारी। अल्लाहु अकबर। यकीन करियो ऐं सोचींदो आहियां स्कूल टीचर बि आहियूं, मदरसे जा उस्ताद बि आहियूं, जेकॾहिं ॿार जो सबक़ु कचो थिए न चए रुकू जी हालत में बीह त वीचारो एॾो शर्मिंदो थींदो आहे, साईं हिन कैफ़ियत में आऊं बीहां, महिरबानी कर ॿिए दफ़े सबक़ु यादि करे ईंदुसि। ईअं न बीहार मूंखे। पर जॾहिं रब जे साम्हूं बीहंदो आहे न केॾी ख़ुशी थींदी आहे, केॾी ख़ुशी थींदी आहे। इहो आजिज़ी जो हिकिड़ो तरीक़ो आहे। पर अञा तो पंहिंजे इज़त भरी पेशानी के रब जे साम्हूं झुकायो ई कोन्हे। ज़मीन ते रख, मिट्टी में मिलाए पंहिंजे चेहरे खे तूं आजिज़ी जी इंतिहा कंदे अल्लाह तोखे कुर्ब ॾियण में इंतिहा करे छॾींदो। इन अक़रब मा यकूनुल अब्दु मिन रब्बिही वहुव साजिद। ओ मुसलमान हमेशा रब खां परे रहियो आहे, अल्लाह जे घर खां परे रहियो आहे, अल्लाह जे दर खां परे रहियो आहे। रब्बुल आलमीन जे दर ते अची त ॾिस, पेशानी रगड़े त ॾिस, गोॾा झुकाए त ॾिस। ॾिस अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे केॾी इज़त ॾिए थो, अल्लाह जे तरफ़ां केतिरो मक़ाम मिले थो। जीअं सजदा कंदो वींदे तीअं अल्लाह खे वेझो थींदो रहे। अल्लाह निमाज़ फ़र्ज़ कई आहे तव्हां मूंखे पंहिंजे वेझो करण जे लाइ। ऐं तव्हां असां चवंदा रब खाईंदासीं तुंहिंजो, पीअंदासीं तुंहिंजो, रहंदासीं तुंहिंजे ज़मीन ते, पर तोखे वेझो थियण पसंदि ई कोन था करियूं, रहंदासीं परे। केॾो नादान इंसान आहे, केॾो बेवकूफ़ आहे। शैतान कहिड़े जेको आहे स्टेज ते कहिड़े मक़ाम ते हिन इंसान खे बीहारे छॾियो आहे। अल्लाहु अकबर। रब्बुल आलमीन निमाज़ छो फ़र्ज़ कई? सोचो निमाज़ तव्हांखे कामयाब करण जे लाइ फ़र्ज़ कई आहे। तव्हां कामयाब थियो, दुनिया में बि कामयाब थींदो, आख़िरत में बि कामयाबियूं मिलंदियूं। फरमाई क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फसल्ला बल तुसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा इन हाज़ा लफ़िस सुहफ़िल ऊला सुहफ़ इब्राहीम व मूसा। रब जो क़ुरान तो फरमाए यकीनन कामयाब थी विया उहे माण्हू मन तज़क्का जंहिं पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायो। गुनाहनि खां तॾहिं बचंदो जॾहिं निमाज़ पढ़ंदो, छाकाणि त निमाज़ बेहयाई ऐं बुराई जे कमनि खां रोके थी। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फसल्ला। अल्लाह खे जे यादि करण जे लाइ निमाज़ पढ़े थो त मुंहिंजो रब मूंखे विसरी न वञे। निमाज़ पढ़ंदुसि, अल्लाह खे यादि कंदुसि। अल्लाहु अकबर। अल्लाह सभिनी खां वॾो आहे। समी अल्लाहु लिमन हमिदा। जंहिंजी मूं वाखाण कई उन ॿुधी वरिती। सुबहान रब्बियल आला। मुंहिंजो रब बुलंद आहे। सुबहान रब्बियल अज़ीम। मुंहिंजो रब अज़मत में वॾाईअनि वारो आहे। जीअं निमाज़ पढ़ंदो वञे अल्लाह जूं वॾायूं कंदो वञे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे यादि कंदो वञे। रब्बुल आलमीन फरमायो बना निमाज़ पढ़, निमाज़ जे अंदरि तुंहिंजे लाइ कामयाबी आहे। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। रब फरमायो यकीनन उहे माण्हू कामयाब थी विया जेके निमाज़ पढ़नि था, पर निमाज़ रस्मी निमाज़ कोन्हे, निमाज़ बार लाइण वारी निमाज़ कोन्हे। अदा निमाज़ पढ़ी आयासीं, बार लाए आयासीं। रब्बुल आलमीन फरमायो न अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन।
उहे मुसलमान उहे नमाज़ी कामयाब आहिनि जेके पंहिंजे निमाज़ जे अंदर खुशू ऐं खुज़ू आजिज़ी ऐं इनकिसारी इख्तियार कंदा। एतिरी निवड़त जो निमाज़ जे अंदर पंहिंजी नज़र बि केॾांहुं कोन थो घुमाए, पंहिंजो कंध बि केॾांहुं कोन थो फेरे, कंहिंसां ॻाल्हाए बि कोन थो, कंहिंजी ॻाल्हि ॿुधे बि कोन थो, जंहिं धुन में लॻो पियो आहे अल्लाह जी अज़मतूं बयान करण में। सुभानक अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिका, ओ मुंहिंजा मालिक तूं त बुलंद आहीं, तूं त हर ऐब खां पाक आहीं, ऐं त तुंहिंजी हमद ऐं सना बयान करण आयो आहियां। अल्लाहु अकबर चई शुरू थियो, सलाम ताईं अल्लाह जो तहरीफ़ूं कंदो वियो। रब्बुल आलमीन फरमायो बाना इन निमाज़ जे अंदर तुंहिंजे लाइ कामयाबी आहे। इहा कामयाबी जेका क़ुरान तोखे ॿुधाई, इहा कामयाबी तोखे यादि करण जे लाइ, यादि ॾियारण जे लाइ मस्जिदनि में मुअज़्ज़िन मुक़रर कया विया, अज़ानूं ॾिनियूं वयूं, हया अलस सलाह हया अलल फलाह। ओ गाना अच निमाज़ ते अच कामयाबी जे तरफ़। तव्हां सां सम्झो त न यार ही दुकान ते गिराक आयो आहे, ही तनीअ जो ॿारो सही करणो आहे, ही मुंहिंजो दोस्त आयो आहे, मुंहिंजी कामयाबी इन शइ में आहे। कामयाबी खे छॾे नाकामी जे तरफ़ हलियो वञे, शैतान तोखे चयो त इहा तुंहिंजी कामयाबी आहे। कॾहिं बि न मुस्लमान अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां मोहब्बत कर, अल्लाह जे ज़ात सां पंहिंजो ताल्लुक़ मज़बूत कर। अल्लाहु अकबर। क़ुरान करीम जे अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो सजदा करण सां अल्लाह जी विझड़ाइप तोखे हासिल थींदी। और निमाज़ वो अज़ीम अमल आहे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जो इलत कुर्रतु ऐनी फिस सलाह, मुंहिंजे अखियुनि जो ठार, मुंहिंजे दिल जी बहार निमाज़ जे अंदर रखियल आहे। तव्हां मूंखे त निमाज़ में सुकून ई नथो अचे न सुकून। सलाम वारा घड़ियाल ॾिसंदासीं, मौलवी अॻे 11 मिंट पढ़ाईंदो, अॼु 13 मिंट। सुकून कोन थो अचे, परेशान लॻा पिया आहियूं, कॾहिं तो सलाम वराइजे। ऐं ख़ासि करे जुमे जे ॾींहुं अल्लाह रहम फरमाए, नोट कंदो आहियां असांजा ख़ासि करे अहल हदीस, अल्लाह रहम करे सलाम वरायो मौलवी मस्जिद मां ईअं भॼंदा जहिड़ो मस्जिद जे छित मां नांग किरी पियो। सभु भॼंदा, को ज़िक्र अज़कार न, छो त ज़ोरी झलियल हुआ। सलाम वराइजे त हिन जी जान टुटे। मोहम्मद करीम फरमायो निमाज़ मुंहिंजे दिल जी बहार, मुंहिंजे अखियुनि जी ठार आहे। ऐं तव्हां सां चयो त यार मौलवी शाबत हुजनि, तूं त ईअं वांदो समझी तो ॿिया सभु वांदा आहिनि। 10 मिंट वारी निमाज़ 15 मिंट पढ़ाई अथई, इहा जे निमाज़ आहे त इहा मस्जिद है, तूं हूंदे ॿियो केर बि कोन हूंदो। छो त असांजी दिलि लॻे ई कोन थी निमाज़ सां, अल्लाह जे ज़िक्र सां, अल्लाह जे यादि सां असांजी दिलि ई कोन थी लॻे। अल्लाहु अकबर। मुस्लमानो इहा तव्हां असांजी कामयाबी आहे, गुनाहनि जे माफ़ी जो ज़रियो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे वेझड़ाइप जो ज़रियो आहे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाया, इन अहदकुम इज़ा सल्ला फइन्नहु युनाजी रब्बह। अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो जॾहिं तव्हां मां को निमाज़ पढ़ंदो आहे न, पोइ अल्लाह सां हम कलाम थींदो आहे। कंहिंसां? अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां। हींअर इलेक्शन जो टाइम है माशाअल्लाह, सवलो मिसाल ॾेई सम्झाई, को वॾेरो अची वञे कंहिंखे खिली हथु ॾिए न, उहो हमरा हफ़्तो पूरो ॿियनि सां ई कोन मिलंदो, चवंदो वॾेरो साहब आयो ऐं उनजो माण्हू ई आहे। अल्लाहु अकबर। ऐं उहो वीचारो छा थो चए, यार असांजी हुकूमत किरी वई आहे, वरी कुर्सी हथु करणी आहे, महिरबानी करे मूंखे वोट ॾे। ऐं पाण हींअर जेको छा आहे, मूं वटि को इख़्तियार ई कोन्हे, हाणे इख़्तियार हासिल करणा आहिनि। ऐं हिते निमाज़ पढ़ण सां तुंहिंजो ताल्लुक़ कंहिंसां थो थिए। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर। ज़मीननि ऐं आसमाननि जी बादशाही कंहिं वटि आहे, को यूसियुनि जो मालिक कोन्हे, कंहिं सूबाई तक जो मालिक कोन्हे, कंहिं क़ौमी तक जो मालिक कोन्हे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात उहा अज़ीम ज़ात आहे। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द, आसमाननि में बादशाही बि उनजी आहे, ज़मीननि में बादशाही बि उनजी आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। उहो रब्बुल आलमीन जंहिं वटि पूरे जहान जो निज़ाम आहे, पूरे जहान जो मालिक उहो आहे। एॾी अज़ीम बादशाही आहे, एतिरी अज़ीम बादशाही, आसमाननि जो मालिक और ज़मीननि जो मालिक। तूं चाहे थो त अहिड़े बादशाह सां रोज़ाना हम कलाम थिया। हिन सां त हम कलाम थींदो 5 साल खां पोइ, इलेक्शन थींदी त नज़र ईंदो, न त जॾहिं वेंदा चवंदा साहब सुतो पियो आहे, सुतो पियो आहे। अल्लाह जी ज़ात आहे,
फरमाई इन अहदकुम इज़ा सल्ला फइन्नहु युनाजी रब्बा जॾहिं तव्हां मां को माण्हू निमाज़ पढ़ंदो आहे अल्लाह सां हम कलाम थींदो आहे तव्हां सां सोचींदासूं यार इहो कीअं थी सघे थो मुंहिंजा कपिड़ा मेला मुंहिंजे जिस्म ते मिटी लॻल आऊं त हारी आऊं त नौकर आऊं त मुलाज़िम अल्लाह अकबर मूंसां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात हम कलाम थींदी अल्लाह सां मुंहिंजूं सरगोशियूं हूंदियूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदो हा हा करे सोचियो अॼु इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब तो फरमाए कसम तो सलात बैनी व बैन अब्दी निस्फ़ैन फरमाए मूं निमाज़ खे मुंहिंजे बाने जे विच में ॿिनि हिसनि में विराए छॾियो आहे इहा निमाज़ छा आहे सूरह फातिहा आहे अलहम्द शरीफ़ आहे जंहिंसां निमाज़ जी हर रकात शुरू थिए थी निमाज़ जे हर रकात में उहा अलहम्द शरीफ़ पढ़ी वेंदी आहे उन जूं 7 आयतूं आहिनि शुरू वारियूं साढियूं 3 आयतूं बानो अल्लाह जी तारीफ़ करे थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु जदो मुंहिंजा मालिक तमाम तारीफ़ूं जहाननि जे रब जे लाइ जेको इंतिहाई बाजारो ऐं महिरबान आहे बदले वारे ॾींहं जो मालिक आहे अल्लाह सी ख़ासि तुंहिंजी मदद करियूं था इहे अधु सूरह फातिहा जो अल्लाह जी तारीफ़ ऐं वाखाण आहे बाक़ी अधु जेको आहे बानो अल्लाह सां हम कलाम थिए थो इन मां हर आयत जो तोखे जवाब मिले थो तूं निमाज़ में चवे थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाह जे तरफ़ां जवाब मिले थो हमीदनी अब्दी तुंहिंजे इन हिकिड़े जुमिले इन हिकिड़ी आयत जो बि क़दुरु थियो आहे तुंहिंजे इन तारीफ़ खे असीं मञूं था त तो मुंहिंजी तारीफ़ कई आहे केरु थो चए अल्लाह चवे थो बानो वरी चवे थो अर्रहमान रहीम अल्लाहु अकबर अल्लाह बाजारो महिरबान रब आहे अल्लाह जे तरफ़ां जवाब मिले थो असना अलैया अब्दी मुंहिंजे बाने मुंहिंजी सना बयान कई आहे बानो चवे थो मालिक यौमिद्दीन उहो बि बदिले जे ॾींहं जो मालिक आहे अल्लाह जे तरफ़ां जवाब मिले थो मजदनी अब्दी बाने मुंहिंजे ताक़त खे मुंहिंजे कुवत खे मुंहिंजे बुज़ुर्गी खे तस्लीम कयो आहे इय्याका नअबुदु इलाहुल आलमीन ख़ासि तुंहिंजी इबादत करियूं था तुंहिंजी तारीफ़ कई तुंहिंजी इबादत जा इकरारी वाहियूं पर हाणे तोखां कुझु घुरूं बि था छा था घुरूं इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन अल्लाह तोखां मदद घुरां थो इहदिना सिरातल मुस्तक़ीम इलाहुल आलमीन मूंखे सिधो रस्तो ॾेखार सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम उन्हनि माण्हुनि जो रस्तो ॾेखार जंहिं ते तुंहिंजा इनाम ऐं अहसान आहिनि गैरिल मग़्ज़ूबि अलैहिम वलद्दालीन यहूदियुनि ऐं ईसाइयुनि जे रस्ते ते हलण खां बचाए मथां आवाज़ आयो वले अब्दी मा साल मुंहिंजे बाने जेकी घुरियो सो मूं ॾिनो हिनखे तुंहिंजी मदद बि थींदी तोखे जेको आहे सो अल्लाहु अकबर अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो तो ते नामतूं बि थींदियूं इनाम करण वारनि जे रस्ते ते बि तोखे हलाईंदुसि यहूदियुनि ईसाइयुनि जे तरीक़े ते हलण खां तोखे बचाईंदुसि छाकाणि त तूं मुंहिंजो निमाज़ी बानो आहीं तूं सूरह फातिहा जे ज़रिए सां मूंखां सवाल करींदो अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो अलहम्द शरीफ़ पढ़ियाई अल्लाह सां हम कलाम थी वियो हलियो अलहम्द पढ़ियाई ॿी सूरत पढ़ियाई रुकू में वियो अल्लाह ताला जी तारीफ़ कयाई मथे उथियो तॾहिं पाण बि चयाई त समी अल्लाहु लिमन हमिदा जंहिंजी मूं वाखाण कई न उन मुंहिंजी वाखाण ॿुधी वरिती जंहिंजी मूं वाखाण कई उन मुंहिंजी वाखाण ॿुधी वरिती आहे अल्लाह ताला जी जेका समी यानी ॿुधण वारी अल्लाह ताला जी सिफ़त आहे कॾहिं उन ते गौर कयो थो अॼु मुशरिक चवे थो अल्लाह बिना वसीले जे ॿुधे ई कोन अल्लाह रब्बुल इज़्ज़त बग़ैर वसीले जे कोन थो ॿुधे ऐं मञे बि थो त अल्लाह साह जे रग खां वेझो आहे ऐं ॿिया सभु बुज़ुर्ग पीर क़बरनि में मदफून सभु बिना वसीले जे ॿुधनि था शेख अब्दुल कादिर जिलानी बगदाद में मदफून है 100 किलोमीटर परे उहो बग़ैर वसीले जे ॿुधे थो अल्लाह जेको साह जे रग खां वेझो आहे उहो बिना वसीले जे कोन थो ॿुधे पोइ भलो केरु थियो केरु भलो थियो चओ छा पिया अल्लाह जा बाना जिन खे क़यामत ताईं क़ुर चयो तव्हां पुकारियो ला यस्तजीबून तव्हांखे जवाब कोन ॾींदा ऐं होॾां अल्लाह जी ज़ात निमाज़ पढ़ियूं था कॾहिं गौर कयो थो जॾहिं सभु मुस्लमान सजदे में वेंदा आहिनि हिते पाण जूं त नंढड़ियूं मस्जिदूं आहिनि पर हरम शरीफ़ जे अंदरि हज जे मौक़े ते 60-70 लख माण्हू सजदे में पिया हा हर निमाज़ीअ जो ॿिए निमाज़ीअ जे मुंहुं वटि कन रखियल आहे ईअं थींदो आहे न कन जेको हूंदो आहे ॿिए जे निमाज़ी जे मुंहुं वटि रखियल हूंदो आहे उहो छा पियो चवे
ही ॿुधे ई कोन थो, भले पीर हुजे, वली हुजे, सैयद हुजे, जिंदह बि आहे, जीअरो बि आहे, निमाज़ बि पढ़े पियो, नेक बि आहे, ॿिए निमाज़ी सां गॾु सजदे में पियो आहे, ख़बर कोन अथसि हू पंहिंजे सजदे में छा पियो चवे। ऐं अलाह जी ज़ात केॾी समी ऐं बसीर आहे, सभिनी जी ॿुधे पियो त केरु घुरे पियो, छा पियो घुरे। ऐं तूं चवीं थो उहो ॿुधे ई कोन थो, ऐं ॿियनि खे इन जे करे पुकारियां थो जो उहो ॿुधे ई कोन थो। पोइ अलाह जा बाना अलाह जे ज़ात सां हम कलाम थी। ऐं अफ़सोस उन्हनि माण्हुनि ते आहे जेके चवनि था सूरह फातिहा खां सवाइ निमाज़ थी वञे थी। हालांकि अलाह जे पैगम्बर छा फरमायो, ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब, जेको माण्हू सूरह फातिहा नथो पढ़े उनजी निमाज़ न आहे। सही बुखारी जी हदीस। माण्हुनि चयो त इहा हदीस आम आहे, इमाम बुखारी चयो त न ख़ासि, जेको आहे सो आम आहे। अल्लाहु अकबर चयो ख़ासि आहे अकेले जे लाइ। इमाम बुखारी फरमायो न वुजूबुल क़िराअत लिल इमाम वल मामूम, वुजूबुल क़िराअत लिल इमाम वल मामूम, इमाम हुजे, मुक़्तदी हुजे, हज़र में हुजे, सफ़र में हुजे, अकेले हुजे, जमात में हुजे, हीअ हदीस उन्हनि सभिनी लाइ, हीअ हदीस उन्हनि सभिनी जे लाइ। अल्लाह जे पैगम्बर इहो छो चयो? इन जे करे जो हर निमाज़ी निमाज़ पढ़े अल्लाह सां हम कलाम त थिए, हम कलाम थिए ई सूरह फातिहा सां थो। तव्हांखे चयो वियो त चुप करे बीहणो आहे निमाज़ में। अल्लाह जा बानो निमाज़ जो हिसो आहे न सूरत जो नालो ई निमाज़ रखियो वियो, नालो ई निमाज़। ऐं वरी चयो वियो बाबा इहा सूरह फातिहा तव्हां न पढ़ंदा करो निमाज़ जे अंदरि। तनक़ीद मक़सूद कोन्हे, इस्लाह आहे। माण्हू वेंदा आहिनि वापसि तबसरा कंदा आहिनि असांजे तकरीरनि ते, मूंखे ख़बर आहे, चवंदा यार मौलवियुनि जी तकरीर ॿुधई वण वियासीं, रुगो गिला पे कयूं, रुगो गिला ॿियनि जी बि। अदा गिला लाउड स्पीकर ते कोन थींदी आहे, ख़बर अथव? ॿ ॼणा माण्हू अकेला गिला कंदा पिया आहिनि, ॿुधंदा आहिनि, हमरा अचे पियो, ख़ामोश थी वेंदा। जंहिंजी ॻाल्हि करियूं पिया न अची वियो। ही हक़ आहे, बरसरे मैदान खुली दावत अल्लाह जे फज़ल सां। ही कंहिंजी ग़ीबत ऐं गिला कोन्हे, अल्लाह हुकुम ॾिनो आहे। अल्लाहु अकबर, जेको जो हक़ चवणो आहे। चयो वियो साईं इमाम पोइ छाजे लाइ आहे? इमाम छाजे लाइ आहे? अदा इमाम निमाज़ पढ़ाइण लाइ। साईं पोइ उहो सूरह फातिहा पढ़े पियो, असीं छो पढ़ूं? उन त निमाज़ जे शुरू में अल्लाहु अकबर बि चयो, पर तव्हां त उनजे हिकिड़े लफ़्ज़ ते बि एतबार कोन कयो। हूअं सभु ॿार इमाम ते रखियो वेठा आहियो। हुन जॾहिं निमाज़ शुरू कई तॾहिं चई अल्लाहु अकबर, तो चयो आऊं पंहिंजो चवंदुसि, तूं पंहिंजो चओ अल्लाहु अकबर, आऊं पंहिंजो अल्लाहु अकबर चवंदुसि। वियो रुकू में, उहो साॻियो इमाम आहे जंहिंजे बारे में तोखे सम्झायो वियो त इमाम ते एतबार कर। इमाम तुंहिंजे तरफ़ां बि पढ़े पियो, इमाम पंहिंजे तरफ़ां बि पढ़े पियो। उन साॻी इमाम रुकू जी तस्बीह पढ़ी तो पंहिंजी पढ़ी, उन सजदे जी तस्बीह पढ़ी तो पंहिंजी पढ़ी, उन तहियात पढ़ियो तव्हां पंहिंजो पढ़ियो, उन दुरूद पढ़ियो तव्हां पंहिंजो पढ़ियो। उन साॻी इमाम सलाम वरायो, तव्हां पंहिंजो सलाम अलॻि सां वरायो। जॾहिं अल्लाह जे पैगम्बर जी हदीस आई सूरह फातिहा खां सवाइ निमाज़ कोन्हे, तव्हांखे ॿुधायो वियो तुंहिंजे तरफ़ां इमाम बि पढ़े पियो। गौर करियो। अल्लाहु अकबर। मुस्लमानो ठीकु आहे, जेकॾहिं चयो वेंदो आहे साईं पोइ क़ुरान जी आयत आहे, वइज़ा क़ुरिअ अल क़ुरान फस्तमिऊ लहू वंसितू लअल्लकुम तुरहमून। क़ुरान जॾहिं पढ़ियो वञे तॾहिं ख़ामोशी सां ॿुधंदा करियो, ख़ामोशी सां ॿुधंदा करियो त तव्हां ते रहम थिए। इहो रहम कहिड़े टाइम ते खपे थो? ज़ोहर असर मगरिब जे टाइम ते, ज़ोहर असर मगरिब जे टाइम ते, फजर जे टाइम ते रहम जी ज़रूरत कोन्हे, अल्लाह जे रहमत जी। इमाम फ़र्ज़ पियो पढ़ंदो आहे, तव्हां पंहिंजो बरक़ातूं अलॻि पिया पढ़ंदा आहियो। असां चयोसीं 7 आयतूं पढ़ो इमाम जे पोयां, तव्हां चयो बाबा अल्लाह जी रहमत खपे, ख़ामोश रहणो आहे। ठीक है, तू जमात मां निकिरी वे, मस्जिद जे अंदरी हाल मां निकिरी वे, ॿाहिरि सहन में वञी पंहिंजूं बरक़ातूं सुन्नत पढ़ी। अल्लाह जा बाना पूरियूं बरक़ातूं पढ़णु जाइज़ आहिनि, जेकॾहिं त छा अल्लाह जे रसूल जे हदीस जे करे 7 आयतूं पढ़णु जाइज़ कोन्हे इमाम खां अलॻि? हालांकि अल्लाह जे पैगम्बर जी हदीस है, इज़ा उक़ीमत सलात फला सलात इल्ला सलात अल्लती उक़ीमत लहा। जॾहिं कंहिं निमाज़ जी तकबीर चई वञे पोइ उन निमाज़ खां सवाइ ॿी निमाज़ कोन्हे, ॿी निमाज़ कोन्हे। अल्लाहु अकबर। असां वटि वरी इहो बि चयो वेंदो आहे बाबा जेकॾहिं पोइ रहिजी वयूं 2 सुनतूं त पोइ सिज उभरण खां पोइ पढ़णियूं आहिनि। हालांकि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खां साबित आहे, सहाबा किराम अल्लाह जे रसूल जे दौर में बरक़ातूं पढ़ियूं आहिनि फजर जे फर्ज़ खां पोयां।
चयो वेंदो आहे त फजर खां पोइ ॿी का निमाज़ आहे ई कोन। असीं बि चऊं था ॿी कोन्हे, पर फजर ख़ुदि त आहे न। इहे बरक़ातूं त फजर जूं आहिनि न, ॿी निमाज़ जूं कोन्हे। ॿी त वाक़ई कोन्हे, पर ख़ुदि फजर निमाज़ त आहे न। जेके बरक़ातूं रहियलूं आहिनि इहे पढ़ी सघजनि थियूं। अल्लाह अकबर। त ॿुधायमि पे निमाज़ पढ़ण सां बानू अल्लाह जे ज़ात सां हम कलाम थिए थो। अल्लाह जे ज़ात सां हम कलाम थिए थो निमाज़ पढ़ण सां। यब्न आदम तफर्रग ले इबादती अमला सदरक गिनन व सुद फकरक। ओ आदम जा औलाद फारिग थी मुंहिंजे इबादत जे लाइ। हिते फारिग जो ॿ मानाऊं आहिनि, हिकिड़ो जिस्मानी तौर ते, ॿियो ज़हनी तौर ते बि फारिग थी। ईअं न हुजे बीठो निमाज़ में हुजे हिसाब दुकान जो पियो करी, पोइ तूं त फारिग थिए ई कोन, फारिग थी कोन सघे। दुकाननि जा कारोबार, बनियुनि जा कारोबार, रस्मूं ॾेतियूं लेतियूं, तफर्रग ले इबादती मुंहिंजे इबादत लाइ फारिग थी वांदो थी। केरु थो चवे जंहिं पूरी ज़िंदगी ॾिनी आहे उहो रब थो चवे। वाइदो आहे अमला सदरक गिनन, तुंहिंजे सीने खे दिलि सां जो सखी करे छॾींदुसि, शाहूकार करे छॾींदुसि। हिकिड़ा हूंदा आहिनि रूहानी अमीर, ॿिया हूंदा आहिनि जिस्मानी अमीर। जिस्मानी अमीर उन्हनि वटि हज़ार एकड़ बनियूं हूंदियूं आहिनि, जेके ज़ाहिरी अमीर हूंदा आहिनि, पर वरी बि ॿियनि जे 5 एकड़नि ते बि नज़र हूंदी आहे, हीअ न मूंखे मिली वञनि, इहे असुल फ़क़ीर अथव, इहे असुल फ़क़ीर आहिनि। ॿिया आहिनि रूहानी अमीर, उहे आहिनि जिन खे टाइम ते खाधो मिले थो, चए थो गंज आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्र आहे, मालिक मूंखे अमीर करे छॾियो आहे। इहे असली अमीर आहिनि। अल्लाह फरमायो तव्हांखे अहिड़ो अमीर कंदुसि, पर निमाज़ पढ़ण सां, जो तव्हांजे दिलि मां दुनिया जी लालच ई निकिरी वेंदी, तव्हांजी ज़रूरत पूरी थींदी, तव्हां उन ते क़नाअत कंदो, अल्लाह जो शुक्र कंदो। पर निमाज़ पढ़ो, निमाज़ ते अचो अल्लाह जे घर में। अल्लाह अकबर। मुस्लमानो, हीउ जेको बेनिमाज़ी आहे, अल्लाह रहम फरमाए, इहो सिर्फ़ु पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ते सोचे। हिकिड़ो नुक़्तो ॿुधायां, हिकिड़ो नुक़्तो, जेकॾहिं तव्हांजो ज़मीर ज़िंदा हूंदो, इनशा अल्लाह सुभाणे फजर निमाज़ खां तव्हां निमाज़ी थी वेंदो। जेकॾहिं ज़मीर मुर्दा आहे त मोहम्मद रसूलुल्लाह अबू तालिब खे पाण वञी तबलीग खे असरु कोन थियो। पर शैतान तव्हांखे ईअं बि मुतमइन कंदो, यार मौलवी जे अमल वारा हुजनि हा न, त उन जी ॻाल्हियूं असां ते असरु कनि हा कर। मौलवियुनि में अमल आहे कोन, ठलियूं कनि था तकरीरूं, पोइ असरु कंहिं ते थिए ई कोन। अल्लाह जे रसूल में त अमल हो न, नबी साईं जे ज़बान में त तासीर हुई न। अबू तालिब खे दावत ॾिनी, पाण मौजूदु ज़िंदा नबी साईं गॾु वेठा हुआ, असरु कोन थियो। कॾहिं नसीब बि फिटल हूंदो आहे, इहो बि सोचींदा करियो। ॻाल्हियूं त ॾाढियूं भलियूं थींदियूं आहिनि, ज़मीर खे जाॻाइण वारियूं हूंदियूं आहिनि, पर ज़मीर मुर्दा हूंदो आहे, नसीब फिटल हूंदो आहे, इंसान में तब्दीली कोन ईंदी आहे। अल्लाह अकबर। बेनिमाज़ी मुस्लमान हिकिड़ी ॻाल्हि ते सोच, ॾिस अल्लाह रब्बुल इज़्ज़त निमाज़नि जा टाइम कीअं रखिया आहिनि। ॾींहं जी शुरूआत थिए थी, ॾींहं जी शुरूआत कॾहिं थींदी आहे? राति ख़तमु थींदी आहे, सुबुह जो हितां सुबुह निकिरंदो आहे, रोशनी निकिरंदी आहे। अल्लाह ताला पहिरियों कमु कहिड़ो रखियो आहे? पहिरियों कमु, तव्हां असांजा बिस्तरे में वासीं, आवाज़ अची वियो, हय्या अल सलाह हय्या अल फलाह, अच निमाज़ ते। तुंहिंजे ज़िंदगी जो ॾींहुं पियो शुरू थिए, पंहिंजे ॾींहं खे अल्लाह जे इबादत सां शुरू कर, रब जे सजदनि सां शुरू कर, पोइ ॾिस तुंहिंजे ॾींहं में बरकतूं कीअं थियूं मिलनि। हाणे बेनिमाज़ी माण्हू जेको आहे उहो सुतो पियो आहे। सही बुखारी जी हदीस आहे, निमाज़ जो टाइम निकिरी वियो, उथियो कोन, निमाज़ कोन पढ़ी, शैतान हिन जे कन में पेशाब करे वियो। चई तूं वॾी तोखे अल्लाह इज़त ॾिनी हुई, हज़रत आदम जेको आहे सो उनजी तूं औलाद मां आहीं, उनखे मूंखे जेको आहे सो उनखे सजदो करायो वियो, पर जॾहिं तूं पंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु न सुञातो न, त पोइ तूं बि मुंहिंजो बाथरूम आहीं। पेशाब बाथरूम में थींदो आहे न। सही बुखारी जे हदीस जा अल्फाज़ आहिनि, शैतान बेनिमाज़ी माण्हू जे कन में पेशाब करे वेंदो। हाणे हिन ॾींहुं शुरू कयो, फजर निमाज़ में घणियूं रकातूं आहिनि? घणियूं रकातूं आहिनि ख़बर ई कोन्हे, पढ़ंदा ई कोन्हे। 4 रकातूं आहिनि। 4 रकातनि में सजदा घणा आहिनि? पक ई कोन्हे मुस्लमाननि खे, निमाज़ी 8 सजदा आहिनि, 8 सजदा। शैतान ते लानत छो था करियो? हिकु सजदे जो इनकार कयाई, कंहिंखे? अल्लाह ताला खे न, आदम अलैहिस्सलाम खे। तूं जेकॾहिं रोज़ाना सुबुह जो 8 सजदनि जो इनकार करे पंहिंजो ॾींहुं शुरू करिए, पंहिंजो कारोबार शुरू करिए, पंहिंजो बनी ॿारो शुरू करिए, पंहिंजा मामलात शुरू करिए, छा बरकत मिलंदी? वरी सिज लथो, वरी तोखे मस्जिद में आवाज़ आयो, मुस्लमान
तुझे ज़िंदगी जी रात पे शुरू थिए, तुझे ज़िंदगी जी रात पे शुरू थिए। तू पंहिंजे ज़िंदगी जे हर रात के अल्लाह जे सजदे सां शुरू कर। मगरिब जी नमाज पढ़, 3 रकातूं फ़र्ज़, 2 रकातूं सुन्नत मुअक्कदा, 5 रकातूं, 10 सजदा। जेकॾहिं बेनमाज़ी आहीं त तो पंहिंजे रात जी शुरूआत कई 10 सजदनि जे इनकार सां। विच वारी नमाज़नि जो ज़िक्र ई कोन थो करियां त केतिरा सजदा हिकिड़े ॾींहं में इनकार करींदो। पर बेनमाज़ी पंहिंजे हर ॾींहं जी शुरूआत 8 सजदनि जे इनकार सां करे थो, पंहिंजे ज़िंदगी जे हर रात जी शुरूआत 10 सजदनि जे इनकार सां करे थो। पोइ मूंखे ॿुधायो, चवे थो घर सुम्हां थो त निंड नथी अचे, ॿाहिरि वञा थो त दिलि कोन थी लॻे, डिप्रेशन आहे, BP आहे, मरीज़ आहे, फलां आहे, शुगर आहे, कैंसर आहे। अल्लाह जा बानो, पंहिंजे ज़िंदगी जो हर ॾींहुं अल्लाह जे सजदे सां शुरू करियो, पंहिंजे ज़िंदगी जी हर रात अल्लाह ताला जे सजदनि सां शुरू करियो। रब्बुल आलमीन तव्हांखे सुकून ॾींदो, छाकाणि त अल्लाह जे रसूल फरमायो, जुइलत कुर्रतु ऐनी फ़िस्सलाह, निमाज़ में, निमाज़ मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे, निमाज़ मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे। हीअ अल्लाह जी दावत आहे। कंहिंजी दावत आहे? हीअ तव्हांखे सलामत खोसे जे ॻोठ वारनि जी दावत हुई। सभु अची विया न दावत ते। ॿी दावत अल्लाह जे तरफ़ां मिले थी, हय्या अल सलाह, अच निमाज़ ते। अल्लाह जे 5 दावतनि जो इनकार करींदो। जेकॾहिं तुंहिंजे दोस्त जे शादी जो ख़त तोखे मिली वञे त कराची में शादी आहे, इस्लामाबाद में शादी आहे, सईदाबाद में आहे, सांगड़ में आहे, सखर में आहे, तूं डोड़ी पहुचंदे उते। छो? इन जे करे त यार वरी रस्ते हलंदे फिरंदे किथे मिली वियो त मुंहुं ॾेखारण जहिड़ो कोन हूंदुसि। दावत ॾिनमि आहे कोन। अल्लाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो? ॾींहं में 5 दावतूं मिलंदियूं, 5। हय्या अल सलाह, अच निमाज़ ते, हय्या अल फलाह, अच कामयाबी जे तरफ़। क़यामत जे ॾींहुं रब खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो? वलो तरा इज़िल मुजरिमून नाकिसूर रूअूसिहिम इंद रब्बिहिम। अल्लाह फरमायो, क़यामत जे ॾींहुं मुजरिमनि ॾोहारियुनि खे ॾिसंदव, पंहिंजा कंध झुकायो बीठा हूंदा, शर्म विचां अल्लाह जे तरफ़ ॾिसी कोन सघंदा। अल्लाह जा बानो, 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी करो। निमाज़ तव्हांखे तौहीद सेखारींदी, निमाज़ तव्हांखे अक़ीदो सेखारींदी, निमाज़ तव्हांखे बुराइयुनि खां रोकींदी। निमाज़ जे करे तव्हां पाक थींदो, निमाज़ जे करे तव्हांखे कामयाबी मिलंदी, निमाज़ जे करे तव्हांजा गुनाह माफ़ थींदा, निमाज़ जे करे तव्हांखे अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो, निमाज़ जे करे तव्हांजो अल्लाह जे ज़ात सां सरगोशियूं थींदियूं, निमाज़ जे करे तव्हांजे रिज़्क़ में बरकतूं मिलंदियूं, निमाज़ जे करे थोरो कमाइण सां ज़रूरतूं पूरियूं थींदियूं। निमाज़ न पढ़ंदो, कमाए कमाए चेल चिॿी थी वेंदी। 2 खाइण वारा, 3 कमाइण वारा कर्ज़ लहंदा ई कोन था। इन जे करे जो अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, रब्बुल आलमीन फरमायो, व इल्लम तफ़ल, माना जेकॾहिं तो ईअं न कयो जीअं मूं चयो आहे, लम असुद फ़क़रक, ऐं तुंहिंजी फ़क़ीरी कोन ख़तमु कंदुसि। व अमलो यदैक शुग़ला, तुंहिंजे हथनि ॿिन्ही खे ऐं मसरूफ़ करे छॾींदुसि। कमाए 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 थकी पवंदे, तुंहिंजी ज़रूरतूं पूरियूं कोन थींदियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे, रब्बुल आलमीन जेकी मूं गुनाहगार ॿुधायो आहे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंतिहाई अदब सां, एहतराम सां आख़िर में अख़लाक़ी तौर ते हथ ॿधी चवंदुसि त मुस्लमान आहियूं, निमाज़ खां सवाइ इंसानु मुस्लमान कोन्हे। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, पंहिंजे औलाद खे, पंहिंजे घर वारियुनि खे, पंहिंजे औरतुनि खे, सभिनी खे निमाज़ी बनायो। तव्हांजे घर जे अंदरि सुकून ई सुकून हूंदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।